इसे सूर्यबाद साज वक्त में फकीर लाड़काने जो नायब खलीफ़ो हो चौकी ते हो महीनो पूरो थियो मुंशी जो पीसे सदा रहे केवला थरी माण्हू जेके आहिनि मथां हिनजी चौकी जा अबो जैन त पुन फ़क़ीर चयो हे महीनो असां वटि रहे छो त न ठहियो त साबण थींदी भॻोड़े दुश्मनी घणी सॼो श्रंगार जमाल कराईंदी सेज जमात पसारे नगर जमात खराए जमात तावील में आहे पाण फरमाद ॿियो साल सां ॾाढो टेस मुंशी वियो चए हा पुन फ़क़ीर पैसे सरदार फरमाया तूं मूंखे महीनो असां वटि रहो चए साईं उहो महबूब ॾिसे थो अमर जो महीनो बजा आदो आहे कबूल मां रोकंदो वधीक मां न रही सघंदुमि मुंशी वियो केवला फ़क़ीर इनकार थो करे पाण जो वठी छॾे हल वठी विया अदालत सां हुकुम जो साथ तो असां वटि महीनो रहो चए महबूब तो सभु ॼाणे थो चौकी जो महीनो जेको असांजो फर्ज़ु आहे उहो मां पूरो कयो आहे क़बूल तव्हां कंदो अॻिते मां न छॾे सघां पाण थोरी ख़ामोशी कया चवंदा फ़क़ीर तो जस सलामत हुजे तूं वञ त जस सलामत हुजे तूं वञ असां ॾिठोसीं जेको घणे रहिया असांजे सामने मां घर मान पिया खाइनि ॾिसंदो जेको घणे रहिया असां बोची में असांजे सामने में खाइनि पिया तोखे जा तूं वञ असां त घणो रहणो बेज़ती आहे अचो जल्दी जे राति न छॾे कनेक्ट न कटिजे वञो बि जल्दी सही बकाया पीसे साण आहे काई जुदाई कान्हे सभु हार्ड मालूम आहे भई पंहिंजो कमु सही भला जेका पैसनि जी सरदार सूर्य बादशाह